नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। असानक खिताब जिला दावत अर्जुन खलासी असांजा ॿाहिरां परे खां इल्म इमाम हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती साईं अब्दुल हफीज़ खोड़ो साहिब खे पंहिंजे नूरानी खिताब सां नवाज़ंदा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला तमसील तो दे मिसाल तो बयान करे जेके कायम होदा की रसा सिगारो के नगरन जेके मोहम्मद मोहम्मद कर तन के लहर दे दे के नका लायके सदेसराम उलमाए किराम हुफ़ाज़े किराम सदाखाने रसूल प्यारी जमात सबूरी आई बिलखुसूस पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला पीर मखदूम नदीम अहमद हाशमी दामत बरकातुम आलिया सज्जादा नशीन दरगाह आलिया हज़रत सैयदना मखदूम शहीद अब्दुर्रहमान खोड़ा शरीफ आई हज़रत सैयदना मखदूम मोहम्मद इस्माइल पिरयालो शरीफ आई ज़ीनत महफिल हज़रत क़िबला अल्लामा साईं मोजो मेहरबान साईं नसरुल्लाह दामत बरकातुम आलिया
ऐं साईं जन सां गॾु आयल शिकारपुर जो पीर हर दिल अज़ीज़ मोहतरम जनाब साईं पीर फरहान अली जान दावत बरकातुहु आलिया साहिबजादा ताज मोहम्मद दावत बरकातुहु आलिया ऐं जेकी भी जुमले जमायत आयो सभिनी खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐं असांजो मेहरबान मुशफ़िक़ साईं सोनल साईं दावत बरकातुहु आलिया ऐं ॿिया जंहिंजा नाला न खणी सघियो आहियां या यादि न आया सभिनी खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अवां जे आॾो अल्लाह तबारक व तआला जे पाक और सच्चे कलाम जा तलावत करण जो शरफ़ हासिल करियो अथव। दुआ कयो अल्लाह जी ज़ात बाबरकात मूं आजिज़ खे हक़ ॿुधाइण ऐं अवां प्यारी जमात सबूरीअ खे अल्लाह जो क़ुरान ॿुधण महबूब जी हदीस ॿुधण अल्लाह जे प्यारनि जो शान ॿुधण रब करीम नसीब फरमाए ऐं उन मां फैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाइरो अल्लाह जी ज़ात बाबरकात महबूब मदीने वाले साईं खे पूरी दुनिया में अहिड़ो त शान वारो अहिड़ो त मक़ाम वारो बनाए करे मोकिलियो जीअं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अंबिया में शान वारो आहे मुंहिंजो महबूब हिन धरतीअ ते शान वारो आहे। इन महबूब जे उम्मत जा साहबा अहल बैत मुंहिंजे महबूब जा वली भी ॿियनि नबियनि जे उम्मत को शान वारा आहिनि। साईं मोहतरम जनाब साईं पीर शफीकुर रहमान साहब अची विया महफिल में। साईं सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ने चओ सल्लल्लाहु या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु। दोस्तों तरीक़त शरीयत तरीक़त हकीकत मारिफत इहो लिबास आहे। इहो आरफन जो छा आहे लिबास आहे ऐं आरफन जी दिस्तार छा आहे शरीयत आहे। न तरीक़त शरीयत खां जुदा आहे न हकीकत शरीयत खां जुदा आहे। मुंहिंजा भाइरो अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब मदीने वाले साईं जे शरीयत खे तरीक़त खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शरीयत खे क़यामत ताईं इज़्ज़त आहे। पर जन मुंहिंजे महबूब जे शरीयत वारो कानून पंहिंजे मथां लागू कयो पोइ रब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे विलायत जो लक़ब ॾिनो आहे।
पर रब जी ज़ात बाबरकात असा के हुक्म कयो आ त ए महबूब जा उम्मतियो जी उए हली वया तहां के भी इने हलणो आहे जो सल्लल्लाहु हिकड़ा पढ़न था हिकड़ो आवाज बंद कई वेठा आहिनि सलाद पढ़ंदो त ॿियो कोन थींदव मदीने वारो साईं राज़ी थींदव चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीब मुसलमान हुजे काफर हुजे जेको भी वसादा रब जी ज़ात बाबरकात ही धरती फना कंदो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो तव्हां खे वरी पंहिंजे पालणहार ॾे मोटणो आहे फउनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून तव्हां खे ख़बर ॾींदो जल्दी के तव्हां अमल करे आया मुंहिंजा भाइरो अल्लाह जी ज़ात बाबरकात महबूब मदीने वारे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो रब केरन जे लाइ फरमाए रहियो आहे ओ जॾहिं रब जे क़ुरान खे सुञातो मिठड़े मोहम्मद करीम जे शरीयत ते हलिया मिठड़े महबूब मदीने वारे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम ते मुंहिंजा दोस्त वरी वो तरीक़े खे वठी हलिया पोइ तव्हां असां उन्हनि खे न ॾिठोसीं पर महबूब अहिड़ी ॻाल्हि कई आहे जो रब जी ज़ात बाबरकात महबूब तव्हां असां बेला वॾी बिशारत ॾिनी आहे कहिड़ी बिशारत ॾिनी आहे हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु मुख़्तलिफ़ रवायतों करे त महबूब मदीने वाले साईं अलैहिस्सलातु वस्सलाम के दरबार में हिकिड़ो अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जंहिं उन क़ौम खे कोन ॾिठो आहे पर उन्हनि सां मुहबत
पहुंचाए दिया तमाम सा सहाबा किराम को निठा पर उन्हनि सां मोहब्बत तमाम सा अहल बैत इज़ाम को निठा पर उन्हनि सां मोहब्बत मुंहिंजा दोस्त वली हाणे तमाम हज़रत साईं शहाबुद्दीन को निठो पर उन सां मोहब्बत आहे तमाम हज़रत साईं मखदूम शहीद अब्दुर्रहमान को निठो पर उन सां मोहब्बत तमाम हज़रत साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह को निठो पर उन सां मोहब्बत तमाम हज़रत साईं मखदूम मोहम्मद इस्माइल तिरानवे शरीफ वारे बुजुर्ग को निठो पर तव्हांजी उन सां मोहब्बत हज़रत सैयदना उस्मान मरवंदी कलंदर शाहबाद तव्हां को निठो पर मोहब्बत हज़रत शाह अब्दुल लतीफ को निठो पर उन सां मोहब्बत मुंहिंजा मिठा इन्हनि सां मोहब्बत रखण इन्हनि सां अक़ीदत रखण पोइ इन्हनि खे उर्सनि में अचण मल्हाइण इनखे त उर्स चइबो समझो अमा वही उर्स माना शाय खुशी अरबी लफ्ज़ उर्स जेको मल्हायूं था मुंहिंजा मिठा इहो उर्स में अचण वारा पोइ इन्ही रस्म जो पर जेको पंथ करे आयो पंथ जेको करे आयो आहे इन तुझे पंथ जो कदुर सुभान अल्लाह कदुर कॾहिं थींदो जॾहिं नियत अल्लाह जे रज़ा वारी सुभान अल्लाह जे रज़ा वारी वञा यार वली जो उर्स वली उन में शरीफ थिया उते घाटी नशीन ईंदा अल्लाह जा प्यारा प्यारा ईंदा अल्लाह वारनि जी औलाद ईंदी वञी उन्हनि जो दीदार करे अचा वञी आलमनि जो दीदार करे अचा सोना इहा नियत वठी करे जेकॾहिं तूं हले थो त पोइ हाणे मां तोखे मिठड़े मोहम्मद करीम जी सोणी हदीस थो ॿुधायां पर सलात पर त पोइ हदीस ॿुधायां चओ सल्लल्लाहु या रसूल बुखारी शरीफ जी हदीस हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु राविया मुझे मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो हिकु शख्स ॿिए शख्स सां वॾो फ़ासिलो हुयसि उन सां मुलाक़ात करण जे लाइ वेंदो आहे रब जी ज़ात बाबरकात फ़रिश्ते खे हुकुम ॾींदो आहे ओ फ़रिश्ता वञ उन रस्ते ते वञी बीह उन रस्ते ते हिकिड़ो मुंहिंजो बालो ईंदई पहिरियों उन खां पुछजांइ पोइ उनखे जन्नत जी बिशारत ॾिजां सुभान अल्लाह आयो फ़रिश्तो रब जो हुकुम थियसि उते अची रस्ते ते बीठो जाथो हू अल्लाह जो बानो गुज़र करण वारो हो अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानो आयो आहे फ़रिश्तो सलाम कंदो त सलाम करण खां ॿियादो उनखे बीहारींदो आहे चवंदो आहे काॾे वञी रहियो आहे छो वञी रहियो आहे हू नालो खणंदो आहे त मां फलाणे ॾे वञा थो पियो फ़रिश्तो पुछा कंदो त छा भला उनजो तोते एहसान आहे इन जे करे थो वञे वरी चवंदो आहे हू न उनजो एहसान कोन्हे भला हू चवंदो अथसि भला का ॾेती आहे चवंदो आहे न इहा बि कान्हे पर पुछा कंदो अथसि छाजे करे थो वञे फ़रिश्ते खे जवाब ॾींदो आहे इन सां मुंहिंजो अल्लाह जे रज़ा वारो तालिब आहे इन जे करे मां पंध करे उन जी ज़ियारत जे लाइ वञी रहियो आहियां सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह ॿियो मक़सद न आहे उन जी ज़ियारत जे लाइ वञी रहियो आहियां मुंहिंजा दोस्त वरी फ़रिश्ते चवंदो अथसि मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं तुंहिंजी इहा नियत तोखे बिशारत आहे रब जी ज़ात बाबरकात वारो तालिब रखे थो त रब तुंहिंजे लाइ जन्नत तयारु कई आहे पोइ इन जे करे असां बि चवंदा आहियूं खपई सोनो त वञो सोनारनि वटि रब मिलंदो
मामे को तोखे ऐब त नजर न आयो उन शख्स जो साईं मामे को तोखे ऐब त नजर न आयो सुभान अल्लाह चो त ॿुधायो अल्लाह जे वली छा चयसि सुभान अल्लाह जे वली चयसि असां जंहिंसां दोस्ती रखंदा आहियूं त उन जो ऐब नज़र ई कोन ईंदो आहे नजर उन्हनि खे ईंदा अथव जंहिंजी अल्लाह जे वलीअनि सां दोस्ती नाहे जंहिंजी अल्लाह जे वलीअनि सां दोस्ती आहे उन्हनि खे ऐब नज़र कोन ईंदा आहिनि मुंहिंजा मिठा बाक़ी अल्लाह जी ज़ात बाबरकात जा जेके प्यारा बानड़ा आहिनि उन्हनि जी महफ़िल में वेहण का आम ॻाल्हि कोन हूंदी आहे उन्हनि जी महफ़िल में अचिजे त यकीन रखी अचिजे त जंहिं महफ़िल में मां वियो आहियां उहो ही जेको ठाव आहे इन ठाव कुशादो रखे त जेको हाणे जीअं न हाणे ज़िक्र त कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह वारन न बाबा तमाम साईं जा से बाबा सुख बासियाओ ॿिया पंहिंजा कम ओही अंदर वारी भी त ॻाल्हि करणी पवंदी इहो अंदर साफ़ थींदो इहो अंदर साफ़ थींदो ज़िक्र सां इहो अंदर साफ़ थींदो अल्लाह जे क़ुरान पढ़ण सां अल्लाह जे कामिल वली वटे ते पहिरियों क़ुरान पढ़ ज़िक्र कर मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ पोइ जेको तूं पढ़ियो वरी उहो जेको तोखे आलम ॿुधाईंदा आहिनि मूंखे एतिरो टेम न आहे छो त असांखे थोरी टकड़ अकेलो अचां त पोइ जेतिरो वाइरो चवां ॿुधायां पर हिननि सोननि जो ख़्यालु करिणो हिननि जो टाइम कीमती आहे अचिजे त छा कजे दुआ घुरजी पोइ ज़िक्र कजे जहिड़े बि सिलसिले जो आहे नक्शबंदी आहे त कंधु हेठि करे पोइ हिन दिलि खे अल्लाह करार वरी जेकॾहिं कादरी आहे त पोइ हिन ज़िक्र खे छॾे ओए त ला इलाहा हिन कुल्हे ते खणे ओ हिन इल्लल्लाह जी ज़रब हिन दिलि ते अचे मुंहिंजा मिठा अहिड़ो तुंहिंजो मुर्शिद आहे जेको बि तुंहिंजो ज़िक्र वतल आहे सभु सिमरन जा मुर्शिद भला आहिनि सभु भला आहिनि छो असांजो अक़ीदो इन नाहे
पर जेको ॻाल्हि करे व सिर्फ़ पंहिंजी त सम्झी वञाए त इनखे सिर्फ़ पंहिंजी ॻाल्हि आहे पर मिठड़े मोहम्मद करीम जे जेको शरीयत जो ताबे आहे सभु वली भला आहिनि पर असां चवंदा आहियूं ख़ुदा जो फज़ल आहे जो अक़ीदो आले सुन्नत मञो आले नबी खे साहबन साण मोहब्बत वलियन साण मोहब्बत अल्लाह वारन दिल हथ में जेको तव्हां वसायो हथ चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह दादा वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली नालो ॿुधो अथव ने ये अल्लाह वारा कमल कैसा ये अल्लाह वारा इने त अल्लाह जे महबूब जे दीन जी खिदमत कंदा रहंदा सुभान अल्लाह दारिया हुए उनके अल्लाह खे न मने उन दारे जो अल्लाह जे कामिल वली साहब छा चवंदा आहिनि सिंधीअ में पल्लो पयो हाणे अल्लाह जे वली असां त मौलवी तलबा उनखे क़ुरान ॿुधायो हदीस ॿुधायो अल्लाह जे कामिल वली चो हाणे जेकॾहिं हिनखे क़ुरान ॿुधायो तो मुनकर आहे ख़ुदा जो ई मुनकर आहे काॾो ही हदीस खे सम्झंदो काॾो ही क़ुरान खे सम्झंदो हे जेकॾहिं अकुली दलील ॾियासीं आहे ई हुन मुनकर खे कहिड़ो सम्झाए हाणे अल्लाह जो कामिल वली उनखे चवंदो आहे समझाईंदो त उनखे वार कोन ॾींदो आहे उनखे दड़को कोन ॾींदो आहे उनखे मुंहिंजा दोस्त वली दरवाज़े खां परे कोन कंदो आहे मुरीदनि खे ईअं न चवंदो आहे त हिन बेईमान खे धिके कढो न अल्लाह जो कामिल वली हुनखे सम्झाईंदो आहे ॾिसो मां तोखे हाणे ई सम्झायां थो हाणे मां तोखे ॻाल्हि कयां थो त रब मुंहिंजो मूंसां गॾु आहे मुंहिंजो अक़ीदो आहे मूंखे रब पैदा कयो आहे मुंहिंजो अक़ीदो आहे मां अल्लाह ते ईमान आंदो आहे मुंहिंजो अक़ीदो आहे मुंहिंजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह आहे मुंहिंजो अक़ीदो आहे अल्लाह पंहिंजे महबूब ते क़ुरान नाज़िल कयो आहे पर हाणे ॾिसो तूं बि इंसान आहे मां बि इंसान आहे पर मुंहिंजो अक़ीदो आहे जेकी बि दुनिया जी शइ आहे उनखे रब पैदा कयो आहे चाहे आली शइ हुजे सुठी शइ हुजे उनखे रब पैदा कयो आहे साईं फरमाइश तो मुंहिंजो अक़ीदो आहे त इन बाहि खे बि रब पैदा कयो आहे सुभान अल्लाह अदा जॾहिं इहा जो ॻाल्हि कंदो त चवंदो आहे साईं इन कीअं साईं चवंदो आहे ॾिस तूं बि इंसान मां बि इंसान फ़र्क़ु महसूस थींदो चवंदो आहे न तूं बि इंसान मां बि इंसान अल्लाह जो कामिल वली चवंदो आहे मुंहिंजो अक़ीदो आहे इन बाहि खे रब पैदा कयो आहे अचो तूं बि इंसान मां बि इंसान इन बाहि में हथ विझो था हाणे ॾिसो त मुंहिंजो अक़ीदो आहे त मां अल्लाह खे मञां थो दुनिया वारी बाहि बि मूंखे न साड़ींदी आख़िरत वारी बाहि बि मूंखे न साड़ींदी बेटा साफ़ फरमाईंदो आहे कख सड़नि पन सड़नि सड़े साओ जन विझायो अल्लाह तो न अचे तनी खे तमुंहिंजा मिठा दरगाह मखदूम शहीद अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह जी मस्जिद खे 300 साल थिया जेको उते हिकिड़ो वण आहे वण ते मिठड़े मोहम्मद करीम जो इस्म मुबारक के ॾिसी आया हूंदा त हाणे ॾिसी आया केसे मूंखे इहो वण त ॾेखार सुभान अल्लाह क़िबला साईं अलामा साईं गुलाम अकबर तो ते वाइद करे आयो आहे साईं असांजे घर में घणो ईंदो आहे साईं त सॼी सिंध बलोचिस्तान में
भी दावत दिया तो पारे बच्चन के भली तमा आलिम तोर हाफिज ऐ साईं वरी यो भी कहेवा बाबा जे करे पढ़े तीन सा गड तो भली पढ़े जेको ते कंप्यूटर भली या कोर्स कंदो तो वो भी साईं से बाबा तालिबन दे ला सुभान अल्लाह शागिर्दन दे ला माना साईं चवे तो जेको मदरसे में करे वो आलिम सा गड भली इंजीनियर भी बदे भली डॉक्टर सुभान ये तीन जी खिदमत अल्लाह जी रज़ा खातर कंदो हाणे हे तवज्जो कजो अब हुन इने समझो दहरे समझो पर अल्लाह जे कामिल वली सोने नमूने सा समझाए पाण फरमायो सचो बाहि भाई वई आया हुन अकुल भी यो तस्लीम कयो बाय दीदो मथे साड़ी तेड़ो है नबी साड़ी शा कंदाल हाणे हो बुधाया गद थींदाल हेरो अल्लाह जो कामिल वली अल्लाह वाला जने धरती ते हलदार आकृति कोन हलदार रब्बी सास बरकात उनके सेन में उनके दिल में ऐ प्यार रखनो अल्लाह जे धरती ते हलदार तो मुझा देश वली मुझा कंद हेठ होदाल अल्लाह जे कामिल वली कंद मुबारक हेठ कलो आदमी सासियों में महफिल में पहुंचो बाह के बारे वयो हेरो दरियान हेरो साईं हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह हेरो वक्त जाम जा देश वली बिया आलिम ज़ाहिद फकीर भी आया अल्लाह जे कामिल वली जने बाह जे वलिया उन बाह में हथ करे उन तेरे के चवंदो हथ कर मांझे हथ के बाय कानती साड़े अदा साईं उन जे हथ के वठी ओ कयो शा मान ठो बाह उन जे हथ के साड़े उन जे हथ के साड़े सुभान अल्लाह अब तेरे हैरान थी वयो ईशा माजरा न बाय मांगे साड़े रहिया न हुन के साड़े रहिया अल्लाह जे कामिल वली हाणे हुन जो हथ छड़े जने हुन जो हथ छड़े पांजो हथ जने पोते कयो जने तारे फरमायो ओ दरिया हाणे तो पांजो हथ ओरते कर जीअ जो बाह जो वेझो कंदो बाह ओला करे उनके वठंदी रजू कंदो ओ मालिक बिन दीनार माखे बचा ओ मालिक बिन दीनार माखे बचा मुझा दोस्त वली अल्लाह जे कामिल वली जी या करामत ॾिसी करे अल्लाह जे कामिल वली खे चवंदो मां अॼु तोखे तबलीग मां मुतासिर थी करे चवां थो त अल्लाह वहदहु ला शरीक आहे अल्लाह जे कामिल वली एड़ी तबलीग कैसे एड़ी तबलीग कैसे एड़ी नज़र वाली तबलीग कैसे अल्लाह की ज़ात बरकत रखे ईमान नसीब कयो अदा उन्होंने मेरे तारे से देखो असा से वडे अब कलमो भरे करे मुसलमान थे आए दियत दे त उहे बिया भी पहरा चई रहा है इन्हन जो दीन भी सचो इन्हन जो नबी भी सचो त महबूब दे उम्मत जा वली भी सच्चा अल्लाह की ज़ात बरकत मोजा मिठा महबूब दे उम्मत में जेके वली आहिन ये वली क्या मतलब इन्हन जो फैज़ अल्लाह जी मखलूक वठंदी रहंदी ये मसारात मां भी पांजो फैज़ ॾियन पया ये इन्हन जी मोजा अता खिदमत जेकी आ न के को रिसिया न के को असर सी मोजा भाइरो अल्लाह जी ज़ात बरकत इन्हन जे करे फरमायो ओ माना तू भी इन्हन जे वाट ते हल कहजे वाट ते हल दादा है अब कहीं बोलिए ती गाल कौन बुधाई मां अल्लाह तो फरमाए त मत दे सबील मन अनाब इलैया जी ये पंज वक्त नमाज पढ़ी वया तहज्जुद पढ़ी वया इशराक पढ़ी वया चाशा पढ़ी वया तू भी इने कर अब बात भैया सुभान अल्लाह बात तुम भी आए मेहरबानी
अल्लाह इन्हनि अल्लाह वारनि जे वाट इहा आहे त महबूब मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कयो, शरीयत ते अमल कयो, पोइ अल्लाह बि राज़ी थींदो, अल्लाह जो रसूल बि राज़ी थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात खां दुआ आहे इंशाअल्लाह रब करीम हिन दरगाह खे, हिन मस्जिद खे, हिन दरगाह जे मदरसे खे क़यामत ताईं हिन जो फैज़ जारी रखे, सारी रखे। अल्लाह साईं करमुल्लाह जे साहिबजादनि खे क़यामत ताईं ख़ुशि रखे ऐं साईं नसरुल्लाह खे बि अल्लाह साईं सिहत कामिला वारी ज़िंदगी अता फरमाए ऐं जेके बि दरगाह जा ख़िदमतगार आहिनि अल्लाह उन्हनि खे बि ख़ुशि रखे, आबाद रखे। हाणे साईं जन मोहब्बत जा ॿ अल्फाज़ तव्हांजे आॾो ॻाल्हाईंदा पोइ असां इजाज़त वठी वठंदासीं। हज़रत क़िबला साईं पहिरें तरीक़त हज़रत क़िबला साईं पीर मखदूम नबी मोहम्मद हाशिम नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहजीर, नारे हैदरी, उलमाए सुन्नत। या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहाबिर जमात पर भाइयों नेक तमन्ना मेरी हाजत मुझे वाला से सभी जमात के रिस्क में रोज़ बीमार वाला मौसम में काबू बीमार में बरकत मुझे वाला से जैसे बीमार है शिफा काबू परेशान ना के निस्बत करता है निस्बत माफ मुझे वाला से जैसे बेऔलाद नेक साथ औलाद का बेरोजगार होता है सब रोजगार मुझे वाला से दरगाह रफेज क़यामत की जारी सारी दरगाह रफेज मुझे वाला से क़यामत की जारी सारी फरमा दरगाह के मस्जिद के मदरसे के क़यामत के मुझे वाला से आबाद मुझे वाला से सभी जमात के आबाद कर मेरे के आबाद मुझे वाला से आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इश्क में मोहब्बत हुजूर ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नक्शे पाक भरे सभी से तौफीक अता फरमा मुझे वाला से सभी के आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से हर में शरीफ के बार-बार हाजिर नसीब मुझे वाला से सभी के आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन की नौकरी अता फरमा दीन की खात्मे अता फरमा दीन की दर्द अता फरमा मुझे वाला से सभी से हाथ राम फरमा करम फरमा सभी की नेक तमन्ना दिली हजात पूर्ण फरमा मुझे वाला से आस्था के क़यामत की आबाद पर दरगाह की क़यामत की आबाद पर दरगाह के फैज़ मुझे वाला से क़यामत की जारी सारी फरमा काल अल्लाह काल रसूल सदा मुझे वाला से इतना बुलंद फरमा मुझे वाला से आसानी जिंदगी की आबाद पर मुल्क पाकिस्तान में खैर फरमा आलम इस्लाम में खैर फरमा खुसूसन मुझे वाला से फ़लस्तीन के मुसलमान के आज़ाद अता फरमा फ़लस्तीन के मुसलमान के फतह अता फरमा फ़लस्तीन के मुसलमान के मुझे वाला से गलबा अता फरमा मुझे वाला से इसराइल यहूद और नसारा ने हमल को निस्तो नाबूद कर आलम इस्लाम के इताअत नसीब फरमाए, इत्तफाक नसीब फरमाए, गैरत ईमानी नसीब फरमाए। आलम इस्लाम के मुझे वाला से क़ुव्वत अता फरमाए, ताकत अता फरमाए। मुझे वाला से सॼी जमात के पंजगाना नमाज़ पढ़ण जी असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। असां सभिनी खे दुरूद सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां सभिनी खे ज़िक्र अस्कार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे वाला से असां सभिनी खे बावज़ोर रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे वाला से साहबज़ादा ने जेके भी थे आल औलाद में सभिनी खे ख़ैर फरमाए, ख़ानदान में ख़ैर फरमाए। मुझे वाला से के शाद आबाद करण जी बेबी मदद फरमाए। मुझे वाला से जी बेबो में मदद फरमाए, माने बेबो में मदद फरमाए। आका दो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदो वली वास्ते मुझे वाला से हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आल वास्ते आका दो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किराम वास्ते आशिक मुशाकर गौसल कुतुब वली वास्ते खुसूसन सैयदना गौसल आज़म मौलवी सुभान कुबर पाक शेख अब्दुल कादिर जिलानी बादशाह वास्ते मुझे वाला से दरगाह मुझे वाला से दरगाह जमात का रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंtas समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंtat तव्वाबुर रहीम व बिबरकत अल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी हक़्क़ु नबी या रसूलल्लाह तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि व इत्रतिहि व औलिया उम्मती व अलैना मजमईन। मुबारक